समारोह लगे स्टाफ मोहम्मद रहीम कालरू बरसां ॻोठ हुसैन सियाल में सियाल बिरादरी के माण्हुनि स्कूल में उस्ताद न हुअण करे ॻोठाणनि ऐं नंढड़नि स्कूली ॿारनि गॾिजी सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त एहतजाज ऐं मुज़ाहिरो कयो। उन मुज़ाहिरे जी अॻवानी मज़हर अली सियाल, मोहम्मद याकूब सियाल, गुलाम सरवर उर्फ पप्पू कालरू कई। जॾहिं सोशल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन जदीद दौर में असांजे स्कूल में केतिरे अरसे खां वठी अॼु ताईं मास्तर नाहे। केतिरा ई स्कूली ॿार ॿाहिरि पढ़ण खां कासिर थी रहिया आहिनि ऐं मुकमल तालीम तबाह ऐं बर्बाद थी चुकी आहे। रोज़ानी सर्दी जे मौसम में ॿार स्कूल में अचनि था, जेके वेही वेही करे वरी घरनि ॾांहुं रवाना थी वञनि था। यादि रहे हिन स्कूल में जेके बि अॻु में पढ़ी निकिता आहिनि अॼु उहे के कर्नल, के मेजर, के डॉक्टर थी विया। हे स्कूल 1985 खां चालू आहे पर उस्ताद नाहे। जॾहिं असां वक़्त जे चूंडियल नुमाइंदे साईं सरदार शाह खे बार बार अपीलूं कयूं तॾहिं हिकु उस्ताद ॾिनो हुयो, जेको उस्ताद नाले असद शाहाणी, जेको सामारे रोड जो रहवासी आहे, जेको अचण लाइ तयारु न आहे ऐं चवे थो त स्कूल मुंहिंजे वारे में न आहे। हिन स्कूल जी ज़बून हालत आहे पर उन जाइ ते असां पंहिंजे उताक जो नओं कमरो ख़ाली करे ॾिनो, पोइ बि असां वटि उस्ताद अचण लाइ तयारु न आहे। असां तालीम जे वज़ीर सैयद सरदार अली शाह खे अपील था कयूं त जल्द में जल्द असांजे स्कूल खे उस्ताद ॾिनो वञे, ॿारनि जो मुस्तक़बिल खुली वञे। वधीक तफ़सील लाइ अचो त उन्हनि शागिर्दनि ऐं ॻोठाणनि जी ज़बानी ॿुधूं उन्हनि जो छा चवणु आहे। रिपोर्ट गुलाम हुसैन कालरो ऐं डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। सही हिन ॻोठाणनि जो चवणु आहे त स्कूल असांजी 1985 खां चालू आहे, जेका असांजा ॿार जेके पढ़ाई खां महरूम आहिनि। इहो आहे त असांजी स्कूल चाली आहे, बल्कि असांजो मास्टर जेको स्कूल में अचण जे लाइ तयारु कोन्हे को। कहिड़ी वजह सां तयारु अचण लाइ कोन्हे थो त यादि रहे त हिन स्कूल में जेके बि हिन स्कूल मां पढ़ी विया आहिनि अॼु माशाअल्लाह उहे के डॉक्टर आहिनि, के मेजर आहिनि, के कर्नल आहिनि, के वकील आहिनि ऐं इन खां अलावा ॿियूं कई डिग्रियूं हिन स्कूल मंझां जेके हासिलु करे चुका आहिनि, जेके अॼु ताईं बि मौजूदु आहिनि। उन जे हवाले सां असां हिननि मुज़ाहिरो बि कयो आहे। त अचो था पुछो था नंढड़े खां, बाबा छा मसइलो आहे? GPPS अहमद खान साल में लगातार 6 ॾींहंनि खां मोकिलियूं थियनि, जेका टीचर जी बदिली थी वई आहे उहो कोन थो अचे। त असांजी सरदार शाह खां इहो हिकिड़ी रिक्वेस्ट आहे की असांखे नयो मास्टर ॾिनो वञे जल्द खां जल्द, असांजो पढ़ाई जाम तबाह पई थिए। अच्छा, टीचर हो तमामु सुठो टीचर हो, उहो बदिली उनखे करे छॾियो आहे। हींअर वरी ॿियो को नओं अचे पियो, उहो हिते जॉइनिंग कोन पियो करे। उन करे ॿारनि जी तव्हां पाण हालत ॾिसो पिया त असांखे हुननि जो वीचारनि मासूमनि जो मुस्तक़बिल जो तमामु तबाह पियो थिए। तव्हां छा चवणु चाहियो था? असां बि इहो चवंदासीं नओं टीचर असांखे ॾिनो वञे। 102 ॿार आहिनि जेके दाख़िल आहिनि, अञा ॿिया बि पढ़नि था। उन लाइ करे जेको पुरज़ोर अपील आहे रिजो साहिब खे त असांखे नओं मास्टर सुठो को ॾिनो वञे। अॼु 8 ॾींहं थिया आहिनि, हिकिड़ो ॿिए मास्टर खे बदिली करे ॿियो जॉइनिंग वठण लाइ अॼु तयारी कोन्हे। 8 ॾींहं थिया त डेली ॿार सुबुह साण सी में अचनि था, वरी वापसि हलिया था वञनि पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं। उन लाइ असां इहो ई चाहियूं था त असांखे टीचर सुठो ॾिनो। त हिते जेको सो असां वटि GPS अहमद खान साल जेको 1985 खां वठी हिते फ़ाइज़ आहे। हिते जा काफ़ी छोकिरा जेके डॉक्टर इंजीनियर ॿिया आहिनि। हिन वक़्तु मौजूदा करंट बेस ते असां वटि 102 जी इनरोलमेंट आहे ऐं STR त जेका बदिलियूं कयूं वियूं आहिनि मथां खां असांखे टीचर जेको सो आहे जॉइन कोन पियो करे। असां TO साहिब खे ऐं जेके वस वारनि आला इख़्तियारनि खे अपील था कयूं ऐं ऑनरेबल साईं सरदार अली शाह खे गुज़ारिश कयूं त काफ़ी इलाइक़नि जा ग़रीब शागिर्द आहिनि जिन्हनि वटि वसाइल न हुअण करे हिते जा ग़रीब मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि जेके असांजी स्कूल में ॿार दाख़िल आहिनि ऐं इन्हनि ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे ऐं अहिड़ो असांखे टीचर मुक़ररु कयो वञे जेको असांजे ॿारनि जी तइलीम जो ध्यानु तलब हुजे। ऐं रोज़ानी बेसिस ते असां वटि ॿार अचनि था, तक़रीबन 100 जी इनरोलमेंट आहे। असां वटि रोज़ाना बेसिस ते 80-85 ॿार ईंदा आहिनि जेके वापसि ॾूरनि इलाइक़नि खां अचनि था ऐं हलिया था वञनि। उनमें मज़दूर हारी उन्हनि जा बि ॿार आहिनि, असांजा पंहिंजा ॿार आहिनि। असांजो इहो मौक़िफ़ आहे साईं सरदार अली शाह खे त बराए महिरबानी करे असांखे को सुठो टीचर ॾिनो वञे। थैंक यू। महिरबानी साईं। हीअ हिननि जा ॻोठाणनि जा प्रोग्राम रिपोर्टुनि मुताबिक़ जेको तो मास्टर न आहे त इन्हनि सरदार शाह खे तइलीम जे वज़ीर खे अपील कई आहे त असांखे जल्द में जल्द हिन स्कूल में मास्टर ॾिनो वञे। ऐं उनखां पोइ जेको असांजो क़ौमी असेंबली जो मेंबर आहे नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर, उनखे बि अपील था कनि त असांखे जल्द में जल्द पंहिंजो स्कूल ॾिनो वञे। साफ़ी गुलाम हुसैन कालरू, साले बमरो, तालको सामारो, ज़िलो उमरकोट।